तव्हांजो कम आहे तव्हांजा टुकर टुकर करे बोरीअ में बंदि करे वाह में उछला छॾिया भला जे पुलिस न पहुचे हा न त सभु दस ॾिसो हा हा सरदार सभई बाहूं सिरांदी कंदे सुतल ॾिसो हा पुलिस तव्हांजा पर पुसाए छॾिया आहिनि ईअं न सरदार चओ त पुलिस सां बि विढ़ूं पर मूंखे दुरुस्त नथो लॻे छो त पुलिस सां लड़ण कानून खिलाफ थियण ड्यूटी अटकाव केस अलॻि ऐं दुश्मनी अलॻि हा केवला पुलिस खे मंड सां मंडियो पढ़ो मंड त पुलिस पाण ई बेखबर थी वेंदी निहार जी सरकार ड्राइवर खे चओ त गाॾी ॿाहिरि कढे जेको हुकुम केवला शफन कीअं तबियत ये जी पुट ॿुधाई छो नथो शफन बचा थी वियासीं दाणो मुखां अॻु में ई इस्माइल खे ऐं शफन खे खणी अस्पताल पहुचाए वियो डॉक्टर मरम पटी करे फारिग कयो अथसि शुक्र आहे मुंहिंजे त पेट में साह ई कोन हो सोराब बस दाणो छा कजे छा चइजे बस सोराब जेको मुक़दर में लिखियल हूंदो आहे न सो ई थींदो आहे मां न मञा दाणो छो त हर हर थाणा अस्पतालूं ऐं लाकब घुमण इहो असांजे मुक़दर में आहे दाणो ना आहिनि मुक़दर में लिखियल असां ना सां छिनण ना आहियूं सिखिया हर वक़्तु कातियूं ठपराए वेठा आहियूं कातीअ सां कपींदासीं त इहो ई हशर थींदो न जेको तूं ॾिसी पई चाचा बस खे छॾ मूंखे आराम करण दे तकलीफ़ न वधाए शफन सची ॻाल्हि आहे ई तकलीफ़ ॾींदड़ शफन तकलीफ़ में आ तूं वरी कामो सचार थी वियो आहीं सचार अची पैदा थियो थूड़ वञी पार शफन अॻे तकलीफ़ में आ चयमि जे न जुजकी अची वई त ॾींदो साईं जम निभागी के चाहे हल हाणे हल जम थाणो खे ॾींदो जम जो थाणो न धणकी आ थाणो धणकी आ धणकी न है चाची तू पानी पियार काचे के छॾ खोड़ पानी शफन पुट लाइ हा पी अचां मूं जेका तव्हां वटि गुज़ारिश इम्तियाज़ साहब जी रखी साहब तव्हांजे सम्झ में आई न डीएसपी साहब मूं सभु कुझु सम्झो पर मुंहिंजी बि त ॻाल्हि ॿुधण संगा था न ॿुधाए मुंहिंजी बदली थी वई आहे बदली हा मुंहिंजो अॼु आख़िरी ॾींहुं आहे नओं डीएसपी शाम ताईं पहुची वेंदो संगार खान डीएसपी साहब अॼु महिमान आहे हलियो वेंदो तव्हां जेका ॻाल्हि रखी आहे उन सां मां सहमत आहियां गे पे मथो न सड़ंदो आहे पर हिकु कमु तव्हांखे बि करणो पवंदो छा करिणो आहे संगार खान तव्हां घटि में घटि कागज़ ठारायो या रिकॉर्ड कयो ऐं कोर्ट में वञी कब्ज़े ख़िलाफ़ स्टे ऑर्डर वठो मामिलो गॾिजी पवंदो पोइ पुलिस जो किरदारु मुश्किल न रहंदो बाक़ी ईअं गे वठणु सो बि हिन मामले में मुनासिब न आहे छा में मुनासिब न आहे सिर्फ़ु सरदार थी न सोचो कुझु माहौल ऐं हालतुनि ते बि नज़र विझो सुभाणे जे एसपी साहब तव्हां लाइ हुकुम करे त पोइ छा मतिलबु आहे तुंहिंजो सूबेदार साहब मतिलबु साफ़ ज़ाहिर आहे संगार खान तूं बराबरि मानाए थो ऐं सगारो सरदार आहीं पर कानून त कानून आहे न डीएसपी साहब छा कयो आहे तुंहिंजे कानून जॾहिं ॾींहं ॾिठे इहो क़तल थियनि फुरूं झेड़ा ऐं ॿियूं वारदातूं थियनि तॾहिं किथे आहे तव्हांजो कानून मां एसपी साहब सां मिलां थो मुंहिंजो को बि माण्हू को बि क़दम न खणंदो शहबाज खान हथरादू झेड़ो ॼण आहे त क़दम खणण वक़्तु हिकिड़ो चकर सोचजो ज़रूर हा हिकिड़ो चकर सोचजो ज़रूर कमल दिया अम्मा
अम्मा साथ करे अम्मा साथ ही तो क्यों थी तो अम्मा मरी वैसे अम्मा सा सा अल्लाह साईं तू रहम कर कंहिंखे चवां न दादा न मज़हर अम्मा अम्मा या अल्लाह तू खैर कर के रही तू मां तुझी मां आया कंवल शबाना तुझी मां केर शबाना कंवल दी है मैं परती लेटी पो दी है लेटी पो अल्लाह इधर आ जा दोस्तों का गड़बड़ तो न थी आ ना ज़फर थे आ तभी मुंह ॾियण वारा आहियूं ऐं ॿियो ख्याल बि रखिजो कहिड़ो थी सघे थो अॻ में बि तव्हांखे चयो हुयुमि वरी बि चओ ज़फर चवण में छा आहे इहो त दादन आड़ में हमलो न करे वञे ईअं वयल न सम्झ ज़फर दादन आयो न त दुफ थी वेंदो ज़फर बि केॾी महिल ॿारहाड़ियूं ख़बरूं कंदो आहे कीअं कासिम वेही दादन जी दहशत चढ़ी वञेसि थी तॾहिं त वायूं बताल थी थियूं वञनि तो ज़फर खे ज़ईफ़ सम्झो आहे छा भुलियो आहीं कासिम भुलियो न दादन जी दहशत न दादन जे भूत खां टुजां थो त पोइ तूं यकीन कर ज़फर फ़ख्र मुंहिंजे रब खे जुगाए सरदार जो मसलो हल थिए दादन ॿीहर ॿारो त न हूंदो शफन शेरा केर थो चवे त शफन शेरा हां जेॾी महिल दस्यो पियो वॾा जो ढकड़ी भनाए भगो बीठो आहे जंगू बाहूं भनाए भगो बीठो आहे शेर इहे चइबा आहिनि धड़की थी सॾिजे चाची शेर पिंजरे में भी अची वेंदा आहिनि पिंजरे में भी सॼा सारा हूंदा आहिनि ईअं उखड़ियल कोन हूंदा आहिनि जीअं तूं उखड़ियो पियो आहीं शाबाश आहे डॉक्टरनि खे जेके तोखे सिबी टाके घर था मोकिलिन चओ भले चओ मां सिर्फ़ ठीक थिया मां जेकॾहिं बिगड़म न चाचे सोराब खे बुझ बि न लभंदई जो खणी दफन करे कब्र ठाही नमूनो ते सोना जो बुझ गुम कंदे मठ करे सुमी रह त आराम अचे न त पानी में मिर्च विझी न पियारियईं वेठो न छुडी दे खट ते थाणो धणकिया न धणकी ना है बाबल अस्पताल वयोस शफन कोन हो वञी किरियो हूंदे चावरनि जी लाई ते शफन किथां लभई आ वञी अस्पताल त ख़बर पवई आ न किबला ॿियो त ठहियो पर लाई जो मज़ो वठण बि नथा सो कूड़ नाहे लाई त वतम पर अस्पताल वयोस शफन कोन हो फारिग थी घर पहुतो हूंदो वञेसि घर हाज़ुर किबला पर सुराब अची वियो छा आहे बगन सुराब सरकार के सिर जी लगी पई त वारो करे शफन जी गण करे पांजो माण्हू आ हमलो थियो तदे बचे अलाए न वाहुर करीस ज़ाहिर आ सरदार सार न लहंदो तो बाकी केर सार लहंदो कीअं शफन अल्हम्दुलिल्लाह सही आ पर तव्हां खे कीअं याद आई छो मूं कॾहिं तुंहिंजी या शफन जी सार न लधी आ छा को ज़मानो हो सरदार हाणे किथे को ज़मानो हो ये तो जमी जण मां अंग्रेज जे दौर जो हुजां ॻाल्हि कबी चिठी असांखे बाबा दादन सेकाटियो आहे दादन माट कई त वरी मज़हर मतो आहे समझ में सिधो कयांस तो शफन ठीक थे ॿुधायांस तो सुराब मां मारा ॼाव दादन तू मारींदे ॾेढरी थी ॾाका खेॾे शफन पाण सिधो कंदुसि बाबल मां फ़ैसिले लायुसि मूंखे फ़ैसिलो करे दादन खां संग वठी वञी दादन खे न्यापो ॾे त धूड़ कयांसि हाज़ुर किबला वञी चवांस तो न त पोइ बगन जी सट
बखियर जो झट नूरी तो साया न नूरी गलाने नूरी मां खल्क जी ख्वारी ऐं मासी खदीजा जी बेज़ारी तुंहिंजे करे खई आहे तुंहिंजी दिल आज़ारी बि हिन मजबूर दिल जे करे कई आहे केरु आहीं तूं केरु आहियां मां नथी सुञाणी मूंखे नूरी मां मीरल आहियां मीरल तू मीरल आई तू मीरल आ हाँ नूरी मां मीरल आहियां सुञाणण जी कोशिश कर मीरल मीरल वडो ज़ालिम आ वो वडो रज़ील आ हाँ वो मंगे पीर जो वागू आ मांस खाईंदो आ मूंखे मिले त मां ये मांस खाई छॾींदीमांसि संदस ऊटियूं चबाड़े चबाड़े खाई वञास तू तू मीरल नहीं नहीं तू मीरल सुञाणण जी कर नूरी मां अंब खाईंदासीं अंब हाँ अंब आणी थो या न हिन वक्त अंब किथां आणिया मुंद अचण वारी आहे अंब लहन त खोड़ अंब पोइ कद आणी थो या न ॿुधाए हाँ या न इनकार थो करी ॿुधाए हाँ नथो आणे नूरी समझदार नूरी जी बाबा साईं चारई ट्रैक्टर तैयार आहिनि सफ़ा जहाज समझो बाबा साईं मां ट्रैक्टर जे लाइ चवां ऐं तूं वटि जहाज तैयार कंदो जहाज ज़मीन खेड़ींदा छा ढेंढे मां फासी वियो आहियां गेंडो बाबा साईं गेंडो छा मतलब सवलो आ बाबा साईं चङाई चवण छॾे ॾिनम गिची में थी पवे हाणे ॿुधुमि चीनी डगा कद निवायो ऐं सीट सवाई चवां ट्रैक्टर ऐं चवे जहाज बाबा साईं मूं चयो पे त असुल जहाज़न वांगुर ईअं उॾामी वहंदा नथा समझो त कीअं चवां ॾेढरी ज़ुकाम ग्वारा गुस्ताख न थी माफ़ी किबला शाम धारे ट्रैक्टर पहुची वेंदा हिक पासे हमराह तैयार कयो ॿिए पासे पुलिस खे कननि में फूकजो मामलो आसान पुलिस खे छो चवां हमरा आहिनि न पंहिंजा जे संगार खान जा माण्हू आया न त मरोड़जी वेंदा मरोड़जी बादल पुट मूंखे छॾे न वञ नसीर बि हले वियो तूं बि हलियो वेंदे त केरु आहे मुंहिंजो हिते मां मजबूर कयो वियो आहियां मासी कंहिं मजबूर कयो आहे तोखे नूरीअ महिल मजबूर न हुए हाणे मां ख़ाली खोखो बची आहियां त तोखे मजबूरीअ वरायो आहे मासी ने ताने खां बहितर न हो त तरार खणी हणी आहे इहो छा चई मां बदनीयत आहियां मूं नूरीअ में कॾहिं मेरी खे विधी या वरी कॾहिं अहिड़ो इज़हार कयुमि दुनिया जे दर्दन हौसलो ख़त्म करे छॾियो आहे दुनिया त मूं ते बि शक कयो आहे पर मूं न लिखियो आहे
नानीअ जी ॿुधायल कहाणी यादि अची वई आहे। कहिड़ी? हिकु काठेर मथे ते काठियूं खणी वञी विकिरो कंदो हो त पूरत न थींदी हुयसि। पोइ हिकु ॾींहुं शींहुं आयुसि त मूं ते काठियूं खणी हली शहर में विकण। काठेर ईअं कयो त गुज़रान सुठो थियण लॻुसि, पर त शहर जे माण्हू एतिराज़ कयो त शींहुं शहर में छो थो वञे, कंहिंखे मारे विझे त पोइ। काठेर परेशान थी शींहुं खे जवाब ॾिनो त मां तोते काठियूं खणी शहर न वेंदुसि। शींहुं कसम खयूं ऐं वाइदो कयो। कहिड़ो वाइदो कयो त माण्हू भले मूंखे मारे विझनि पर मां कंहिंखे बि न खाईंदुसि। काठेर भरवसे ते वरी मथसि काठियूं खणी शहर वञण लॻो त शहर जा माण्हू ताव में अची विया। पोइ छा कयाऊं? हिकु ॾींहुं काठेर शींहं ते काठियूं न ॾे जीअं ई शहर पहुतो त शहर वारनि लठियूं कुहाड़ियूं ऐं हथियार खणी शींहं जे पोयां काहे पिया, पर शींहं कुझु बि न चयो शहर वारनि खे। काठेर शहर वारनि जे ख़ौफ़ में काठेर बि शींहं खे हकलू ॾिनी ऐं पोयां लॻो। पोइ त काठेर खे मारे छॾियो हूंदाई? न मासी, कॾहिं काठेर जो अॻु झलियाई ऐं चयाईंसि त कुहाड़ी कंध में वाहे कढ न त मारींदुसि। काठेर ख़ौफ़ में कुहाड़ी हंयसि त शींहुं रत ॻाड़ींदो हलियो वियो ऐं वॾे वक़्त खां पोइ काठेर वटि आयो ऐं चयाईंसि त फट छुटी वियो, पर जेका शहरनि सां गॾिजी तो उलर कई हुई उहो ऋण ऐं ॾुख न वेंदो। मासी, तो बि ईअं ई कयो आहे। कमल, तोखे कसम आहे सची मोहब्बत जो। न ॾे कसम सतार। ॾींदुसि कसम, छो त तुंहिंजी ज़िंदगी मूंखे पंहिंजे साह खां वधि प्यारी आहे। कमल, ईअं न जोर पाण खे। कीअं कयां सतार? राति ॾींहुं तुंहिंजी सोचा, पल पल तुंहिंजा ई पूर आहिनि। जेॾी महिल न ओकीर समुंड जी उथली पवे थी त मां वस में नथी रहां। अलाए छा थो थी वञे, चो तरफ़ दम थी वञे थो ज़मानो। इहा ई त ॻाल्हि आहे जो रोकियां थो। मूंखे अलाए छो पक थी वई आहे। कहिड़ी? त तूं ऐं मां हिक ॿिए जे नसीब में न आहियूं त पोइ छो सारियूं हिक ॿिए खे, छो हिक ॿिए खे ॻारियूं, ऐं छो झोरियूं? मूंखे मासी शबाना ऐं दादन जो बि ऊनो आहे। तूं हिते रह, भली मूंसां न ॻाल्हाए, मूंखे कुझु न थींदो, पर तूं हिते हुज। तूं हिते हूंदे त मां वस में हूंदसि, न त मां बेवस आहियां, मां मरी वेंदसि सतार। मुंहिंजे साह जा सहका सुकिड़जी सोढ़ा थी वेंदा, पोइ मुंहिंजो मुंहुं ॾिसण लाइ बि सिकंदी सतार। मासी न अची वञे, मां ईंदुसि पियो। कमल, सम्झण जी कोशिश कर। छा थो सम्झाइसि पुट? मासी इहो ई त दवा वक़्त ते खा ऐं सोचणु बंदि कर। इहो त मां बि चई चई थकिजी पई आहियां, सम्झे ई कोन थी। हाणे सम्झी वेंदी मासी। कान सम्झंदी सतार। छा न सम्झंदी मां? पुट इहो ई त खामखा सोचणु ऐं दवा वक़्त ते न खाइणु। सम्झी वेंदी, जेकॾहिं न सम्झे न मां त छॾे ॾियोसि।
पाणे मथो जाइ ते अची वेंदुसि। तुंहिंजी तबियत कीअं दादा न? यार सतार, दिल जो सूर छॾे कोन थो। हलां थो त चकर था अचनि। पोइ बि नथो मुड़ी चकर खाइण ऐं हलण खां। घर में वेहण ई कोन थो अचे सतार। मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुध। ॿुधाए। मां डॉक्टर जी हैसियत में नथो चवां। सो बि चओ न। एहतियात न कंदे त ख़तरे में अची वेंदे। तोखे 3 महीननि लाइ बिस्तरे ते आराम करण जी ज़रूरत आहे ऐं तूं लापरवाही थो करीं। पंहिंजे रोग खां वधीक पंहिंजनि जो रोग वॾो आहे डॉक्टर। बिला शक दादा न, पंहिंजनि खे बि त रोग ॾीं थो न। उन वक़्तु विसारे थो छॾीं जॾहिं पंहिंजनि खे रोग थो ॾीं। ख़ैर, तोखे आराम जी सख़्त ज़रूरत आहे। मां हलां थो। भले वॾी ॻाल्हि आहे, सुखड़ ज़ाल थी पई आहीं। हा, आर जो कम थो थिए, रूमाल कंहिं लाइ थो ठहे? मुंहिंजी मर्ज़ी कंहिं लाइ बि ठहे, इन में तुंहिंजो छा? न चओ मूंखे चाची, ये अंग न खेड़े छॾियईं। माई मुड़ी लंघ, चवंदसि त वेठी लुड़क लाड़ींदी। हा हा, ऐं मां लुड़क लाड़ींदसि? हा, लपाटुनि सां लाल फेरी पाइण लॻंदी। मुंहिंजा हथ भॻल न आहिनि जो तूं लाल फेराटियूं पाराईंदी। आईंदा न चवंदी कर मूंखे, तोखे रोकियो अथमि न त रोब न कंदी कर मूं ते। सभु सम्झां थी, चाहे थी त को हथ हाणे त विख भरे, पर याद रख मुंहिंजी ॻाल्हि। विख खणंदी न त ॾावण विझी ॾाची वांगुर किले में केड़े छॾींदी सही। मेसड़ी कंहिं जाइ जी वरी भुड़कण शुरू कयो अथई। बंदूक खणी बुड़ बंदि करे छॾींदी अथई। मां चवां थी हणी बि ॾिस बंदूक त ख़बर ॼाए मथो ई खाई वई आहे। हा, अॼु त माई धाणो जी थी, धाणो जूं सिक्कूं थी लाहे। ज़ाहिर आहे लिच्छई अढ त छिक ॾींदी न, पर मां या अढ अध में कटे छॾींदी सही। सारा जी तोखे सुधाए न साह पी वेंदी आहे। हाणे तोखे धाणो थी ॾेखारींदसि। जेकॾहिं तोखे कच्चा ॾेला न खारायमि न त मुंहिंजो नालो बि मूं मल न आहे। तूं मूंखे ॾेला खाराईंदी आहे ऐं तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे? मां तोखे टूह फकाईंदी सही, टूह। हा, ऐं जे वे काकड़े मां न लथई न त अंगुरियूं विझी ये चप सिबी छॾींदी सही। पाण फतकी साह ॾींदी। सारा साथी साम्हूं ते धाणो जी थालड़ी छेली। भले मां धालड़ी छेली आहियां, बाक़ी असल हीअ त भूरी में आहे। न चवंदी कर अॻिते मूंखे, हाणे न सहंदी सां। हेड़ा बीह न, कुझ न सारा सां हली आ वेचारी, मांड करे वई आ। भला फकीर वेहे जा वञे। तूं वरी किथां निकते? नथो ॿुधाए सघां किथां निकतो आहियां, शर्म थो अचे। भला फकीर वेहे या वञी मर माइटनि में बंदि करिए कटा ॾंद, वञी हड़बाटू न कढाए। हले ता फकीर खे बासा ते धाणो आसरो ॾिनो आहे। आसरो? हा, त सुतत सारा खे कुंड में विहारईंदसि ऐं तूं ना उलहदे सारा सां, तॾहिं त चवां त फकीर वेहे या वञे। पीह भला तुंहिंजो डब्बे जोड़ो ढोल कुटे चिबोत कयां। तूं इज्जत मां छा ॼाणी तोखे ॼाऊं। भज भड़ा धमो फकीर, भजण को मोया मंद। हाणे वञी खाणो सां लाऊं लह, खणी खे घुमरो आहे। हा, वञ ईरानी उठ तोखे लाणो खाराया। हा, ऐं सारा सा तो बेहयाई करे मार का पवेस, समझे छा तो पंहिंजो पाण खे। हाणे तो तुंहिंजा हड गुड भनियो पूरो कंदसि, वरी तूं अची जाए त सही घर में। खुदा जी का मार पएसि।